जो नालो सागर लाल सोलंकी टंडो अलायर सिंध पाकिस्तान जो रवासी आहियां। आउं हिन वक़्तु चाइना जे हुबई प्रोविंस यंगजे यूनिवर्सिटी जो शागिर्द आहियां। ऐं जीअं त हींअर कोरोना वायरस सां पूरो चाइना जेको आहे तमामु घणो परेशान आहे। असां उन हुबई प्रोविंस जे वुहान सिटी खां 1 कलाक ड्राइव ते परे आहियूं। उहो ई वुहान सिटी जितां इहो कोरोना वायरस स्टार्ट थियो हुयो। ऐं अॼु जे असांजे शहर जे अंदरि 221 केसिस थी चुका आहिनि। इहो वायरस माना कि साइंटिस्ट जी रिपोर्ट जे मुताबिक़ इहो वायरस नोज़ आइज़ माउथ जे ज़रिए ट्रांसमिट थिए थो हिकु माण्हू खां ॿिए माण्हू जे ज़रिए। इन वायरस जो इंक्यूबेशन पीरियड मतिलबु कि उहो वायरस जेकॾहिं कंहिं माण्हू में दाख़िल थिए थो त 2 हफ़्ता ताईं उहो बिल्कुलु सिहतमंद रहे थो, पर उन जे अंदरि वायरस ग्रोथ करे थो। उहो वायरस हिकु माण्हू खां ॿिए वायरस माण्हू जे अंदरि ट्रांसमिट थी सघे थो, भले उहो चाहे नॉर्मल हुजे, पर उन जे अंदरि मौजूदु वायरस आहे। ॿी ॻाल्हि, असांखे चाइनीज़ गवर्नमेंट ते पूरी उमेद आहे त उहो जल्द खां जल्द इलाज कंदी, पर फ़िलहाल असां तमामु घणो परेशान आहियूं। असांजी यूनिवर्सिटी असांखे इजाज़त ॾेई छॾी आहे। उहे इअं चवंदा त तव्हांजी पाकिस्तान एम्बेसी कुझु नथी करे त असां छा था करे सघूं। ऐं असांजे माना कि डे बाय डे केसिस वधी चुका आहिनि। अॼु जी रिपोर्ट जे मुताबिक़ असांजे शहर जे अंदरि 221 केसिस थी चुका आहिनि, जंहिंजे अंदरि असां तमामु घणा पाकिस्तानी परेशान आहियूं। असां टंडो अलायर जा 6 शागिर्द मौजूदु आहियूं। तव्हां ॾिसंदा हूंदव असांजो पूरो शहर सील करे छॾियो आहे। खाद खुराक जो मसइलो आहे, सभ खां पहिरीं फूड जो प्रॉब्लम आहे। असांखे यूनिवर्सिटी फूड प्रोवाइड करे पई, लेकिन उहो चाइनीज़ खाधा पंहिंजे हिसाब सां पचाइनि था। त मुंहिंजी पाकिस्तान गवर्नमेंट सां, इमरान ख़ान साहब, वज़ीर अज़म इमरान ख़ान साहब सां, सिंध जे मिनिस्टर MPA सां, त आउं हिकु पाकिस्तान सिंध जो रवासी आहियां। बहिराए महिरबानी असांखे हितां खां महफ़ूज़ जॻह ते पहुचायो वञे ऐं असांखे सही जॻह ते पहुचाए पाकिस्तान रवानो, पंहिंजे वतन वापसि रवानो करे। भले असांजी स्क्रीनिंग टेस्ट कयो, असांखे कैंप क़ाइमु कई वञे ऐं असांखे पोइ घर छॾियो वञे पाकिस्तान जे अंदरि। इहा मुंहिंजी गुज़ारिश आहे सभिनीनि सां त असांखे जल्द खां जल्द हितां खां पाकिस्तान रवानो कयो वञे।